जय झूलेलाल। असां लखमानी फैमिली बहराइच उत्तर प्रदेश में तव्हां सभिनीनि खे सिंधी पकोड़ा दिवस जी लख लख वाधायूं। त हलो ॾिसूं अॼु असां कहिड़ा कहिड़ा पकोड़ा ठाता आहिनि। त पहिरें हलूं था पंहिंजा ट्रेडिशनल सिंधी सन्ना पकोड़ा। ही आहिनि असांजा सन्ना पकोड़ा जेका बसरनि सां ठहंदा आहिनि। हाणे हलूं था असां पंहिंजे भाॼियुनि ऐं चीज़ जे पकोड़े ते, जंहिंखे मिक्स वेज चीज़ी पकोड़ा बि चइबो आहे। ॿियो आहे असांजो पटाटा लच्छा पकोड़ा। नेक्स्ट आहे असांजो रंग बिरंगी पकोड़ा। हिन में असां गजरा, चुकंदर, शिमला मिर्च, बंदा गोभी इत्यादि विधियो आहे। नेक्स्ट हलूं था असां पंहिंजे आलू चीज़ पकोड़नि ते। वरी अचे तो असांजो सभिनीनि जो मनपसंद अंबड़ियुनि जा पकोड़ा। हाणे आहे असांजो बसरनि जो पकोड़ो। लास्ट बट नॉट द लीस्ट टमाटन जा पकोड़ा। हिन प्रकार असां पंहिंजो पकोड़ो दिवस सफल कयोसीं। तव्हां बि आनंद वठो ऐं वणी खो। तव्हां सभिनीनि खे विश्व सिंधी पकोड़ा दिवस जी लख लख ऐं करोड़ करोड़ वाधायूं। जय झूलेलाल।